हाल में तालिबुल मौला अकेडमी पारा मौलवी मखदूम गुलाम हैदर सिद्दीकी जी सवा हयात ते छपरायल किताब मेमारे सिंध जी मोहरती तकरीब मखदूम अमीन फ़हीम हॉल में थी गुजरी, जंहिंमें अदीबन दानिशवरन ऐं शहरन में शिरकत कई। इन हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे हालामा नदीम मंगरियो। तालिबुल मौला अकेडमी पारा मौलवी मखदूम गुलाम हैदर सिद्दीकी जी सवाने हयात ते छपरायल किताब मेमारे सिंध जी रूनमाई तकरीब मखदूम अमीन फ़हीम हॉल में सरवे जमात के रूहानी पेशवा ऐं मेंबर क़ौमी असेंबली मखदूम जमील जमाई सदारत हेठि मुनक़द कई हुई, जंहिंमें नाले वारे लेखक डॉक्टर दुर मोहम्मद पठान, फ़कीर मोहम्मद बख्श राजड़ समेत अदीबन दानिशवरन लेखकन ऐं शहरन वॾे अंग में शिरकत कई। तकरीब में आयल अॻवाननि मौलवी मखदूम गुलाम हैदर सिद्दीकी जी सवाने हयात ते आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो, हीअ किताब इलाही ॾींहंनि जो पुराणो रखियल हो, मुसवदो हो ऐं हींअर तालिबुल मौला अकेडमी उनखे छपायो आहे, पर इन में ज़रूरत है तो असां जो ॿियो एडिशन भी आणियूं। सो इंशाअल्लाह आलमन अदीबन सां सलाह करे हिनखे अञा वधीक आणींदासीं त जीअं जेके सिंध जा बुज़ुर्ग आहिनि जिन ख़िदमतूं कयूं त उन्हनि खे रोशन कजे। सिंध जी जिन बि मिसाली ख़िदमत कई आहे उन्हनि खे यादि कयो वञे, उन्हनि खे हिकिड़ो कंट्रीब्यूट जेको उनजो आहे उन्हनि खे दुनिया जहान खे ॿुधाइजे। ऐं मखदूम ख़ानदान त सदियुनि खां वठी सखी सरोवर खां वठी हिकिड़ी पंहिंजी इल्मी अदबी सियासी ऐं तालीमी ख़िदमत कई आहे ऐं हिकिड़े भले इंसान अज़ीम इंसान मखदूम गुलाम हैदर रहमतुल्लाह अलैह खे यादि करणु जो का सो इहा ख़ुशबख़्ती आहे हाल जी। मां पंहिंजी ख़ुशी तो महसूसु कंदो आयो आहियां ऐं हिकिड़े शख़्स ते कमु थियणु घुरिजे त ख़बर पए त हितां जे हाल जे वॾियुनि शख़्सियतुनि हाल जे माण्हुनि केॾो वॾो कमु कयो आहे। अॼु केवल मखदूम मौलवी गुलाम हैदर साईं अलैहि रहमत जन जे सवाना हयात ते तरतीब ॾिनल किताब जी मोहरती तकरीब में शरीक थिया आहियूं। साईं जो ख़िदमतूं, साईं जे ख़ानदान जो ख़िदमतूं बेमिसाल आहिनि। हर लिहाज़ सां सियासत जो मैदान हुजे या इल्मो अदब जो पासो हुजे या शेर व शाइरी जो पासो हुजे, हर पासे संदुन ख़िदमतूं हमेशह नुमायां रहियूं आहिनि। हमेशह मखदूम गुलाम हैदर साईं अलैहि रहमत उन्हनि जूं जेके हालात शहर ऐं जेको तइलीम जे वाद वेझ लाइ जमायत लाइ जेके उन्हनि जो ख़िदमतूं उन्हनि जो इहो अॼु मिसाल आहे जो उन्हनि खे यादि करण लाइ हिते गॾु थिया आहियूं। हिननि चयो त मौलवी मखदूम गुलाम हैदर सिद्दीकी हिकु इदारो हो जंहिं सिंध जे माण्हुनि खे तइलीमी इदारा ॾेई तइलीम जहिड़े ज़ेवर सां आरास्ता कयो। संदसि क़ाइमु कयल तइलीमी इदारनि मां तइलीम हासिलु कंदड़ अॼु बि वॾनि वॾनि उहिदनि ते फ़ाइदा आहिनि। मौलवी मखदूम गुलाम हैदर सिद्दीकी जहिड़ा माण्हू सदियुनि बाद ई पैदा थींदा आहिनि। कैमरामैन नदीम राजपूत सां गॾु नदीम मंगरियो, आवाज़ टीवी न्यूज़, हाला।